नाज़रीन हिन वक्त असी मौजूद आहियूं सेवण शरीफ धमाल चौक ते, जिते डिप्टी कमिश्नर जामशोरो असिस्टेंट कमिश्नर सेवण पारां जेको आहे रमज़ान बचत बाज़ार क़ाइमु कई वई आहे। हिन बचत बाज़ार में जेको आहे खाइण पीअण शयुनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया आहिनि, जंहिंमें मच्छी आहे, गोश्त आहे, सब्ज़ी आहे, फ्रूट आहे ऐं ॿिनि खाइण पीअण शयुनि जा बि स्टॉल लगाया विया आहिनि। त हिन रमज़ान बचत बाज़ार में सेवण वासी जेको आहे ख़रीदारी करे रहिया आहिनि। त असीं हिन रमज़ान बचत बाज़ार में सेवण वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके स्टॉल लगाए वेठा आहिनि दुकानदार, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त शहर जी बनिस्बत हिन रमज़ान बचत बाज़ार में जेको आहे कहिड़ा रेट हलाया पिया वञनि, केतिरे अघ में सस्तियूं शयूं जेको आहे शहरियुनि खे फ़राहम कयूं पियूं थियूं वञनि। इन हवाले सां असीं दुकानदारनि ऐं जेको आहे हिते ख़रीदारनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं। साईं ॿुधाइजो त ॿाहिरि खां हिते केतिरियूं शयूं तव्हां सस्तियूं ॿाहिरि खां हिते असां छाहीं जेका 30 रुपया किलो, असां हिते 25 रुपया किलो हलायूं पिया। हे जेको हाईब्रिड आहे उहो ॿाहिरि 80 रुपया आहे, असां हिते 50 रुपया किलो हलायूं पिया। गिदरो ॿाहिरि 50 रुपया किलो, असां 40 रुपया हलायूं पिया। नारगी ॿाहिरि 150 रुपया किलो, असां 100 रुपया किलो हलायूं पिया। अली नवाज़, तव्हां ॿुधाइजो त रेट लिस्ट जेका गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांखे ॾिनी वई आहे, उन में तव्हांखे छा ॿुधायो अथनि त घणे किलो हलाइजो ऐं तव्हां घणे पिया हलायो? सर 1000 रुपया किलो गवर्नमेंट जी लिस्ट मिली आहे। हिते असां हलायूं पिया 800 रुपया, 200 रुपया माना रियायत कई अथऊं ग्राहकनि सां ऐं शहर वासियुनि सां। अच्छा जी, उन में तव्हांखे भला फ़ाइदो आहे जो 200 रुपया रियायत कयो था, गवर्नमेंट तव्हांखे चयो 1000 रुपया भला हूअं जंहिं जॻह ते 2000 बचंदा उन जॻह ते 500 रोज़ी थींदी, पर इहो आहे जो रमज़ान जो महीनो आहे कंहिंसां रियायत हुजे। चवंदा महांगो था ॾियनि, हिन में महांगियूं शयूं थियूं मिलनि हिन बाज़ार में हेॾां? महांगाई असांजी नज़र में त कुझु कोन्हे को। शहर में पटाटो 40 आहे, हिते 25 पिया अचनि, इन खां वधीक अञा सस्ताई कहिड़ी कनि। एतिरो बि त केरु नुक़सानु बर्दाश्त कोन कंदो। साईं मोहम्मद नवाज़ मला ॿुधाइजो त तव्हांखे गवर्नमेंट छा चयो आहे त केतिरे किलो हलायो ऐं तव्हां केतिरे में पिया हलायो? असांखे 350 खां 300 ताईं चयो आहे। असां हिन वक़्तु हलायूं था 250, 200 रुपया किलो। 2 किले 2.5 किले वारी मच्छी 250। वासी मौजूदु आहे जेको हितां ख़रीदारी कई आहे, हिन भाॼी वरिती आहे। असीं हिन खां पुछूं था त सब्ज़ी जेका तव्हां वरिती आहे बनिस्बत ॿाहिरि शहर जे, हिते कीअं तव्हांखे रमज़ान बचत बाज़ार में? बाबा ॿुधाइजो हिते शयूं कीअं सस्तियूं आहिनि? हिते तमामु अधु में अधु शइ असांखे मिले थी, सस्ती शइ आहे। हीअ बचत बाज़ार आहे, असांखे तमामु हिते सहूलियत लॻी पई आहे। आसान भाॼी तमामु असांखे मुफ़्त में ॼण मिले थी, ॼण हिते को बि ख़रीदारी ॼण न आहे। हीअ असांखे 10 रुपया किलो बसर थो मिले, 10 रुपया किलो टमाटा था मिलनि, 100 में 4 किलो बटाला था मिलनि। असां हर शइ तव्हांखे हिते सस्ती थी मिले? असांखे हर शइ वरितो आहे। फ्रूट कीअं? असां फ्रूट अञा न वरितो, बाक़ी भारी भरी सब्ज़ी मूं ख़रीद कई आहे। हिते मौजूदु दुकानदारनि ऐं सेवण वासियुनि जा वीचार ॿुधा, हुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी दुकानदारनि जो बि इहो चवणु आहे त जेका शइ असांखे गवर्नमेंट चयो आहे गोश्त जो किलो 1000 रुपया हलाइणो आहे, 200 रुपया असां पंहिंजे तरफ़ां हिन भलारे बाबरकत महीने में सेवण वासियुनि खे असीं रियायत ॾियूं पिया। इन जे करे जो असीं पाण सेवण वासी आहियूं। तव्हां हिते शहरियुनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हितां ख़रीदारी करे रहिया आहे, उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त हिते रमज़ान बचत बाज़ार में जेका आहे हर शइ बनिस्बत शहर जे हिन बाज़ार जे अंदरि सस्ती मिली रही आहे, चाहे उहो फ्रूट हुजे, सब्ज़ी हुजे, गोश्त हुजे, मच्छी हुजे। साथी रिपोर्टर टीम सां गॾु शकील अमन चन्ना, जेकब न्यूज़, सेवण शरीफ।